सवाल दोस्तों एक दफ़ो तव्हांखे भली कार चऊं था वरी साॻे सिलसिले में जंहिंमें असां सिंध में कॉम्परस तहरीक या क़ौमी तहरीक जी इर्तिका ॾिसण जी कोशिशि कयूं पिया। पाण लास्ट प्रोग्राम में इहो ॾिठो होसीं त GSM तहरीक जे अंदरि उन वक़्तु साईं अरबाब ख्वावड़ ऐं अब्दुल वाहिद आरी सर जे पॉलिटिकल लाइन्स में आइडियोलॉजिकल लाइन्स में कहिड़ो फ़र्क़ु हो ऐं पोइ हिकु अहिड़ो वक़्तु आयो जिते साईं डॉक्टर अरबाब ख्वावड़ साहब पंहिंजे सॼे सथ सां अलहदा थी विया ऐं हुननि वञी सिंध वतन दोस्त इंक़िलाबी पार्टी जोड़ी। हाणे जेका बाक़ी जेको GSM बहाज़ में जेको लॾो वॾी रहे थो उनजी लीडरशिप साईं अब्दुल वाहिद आरी सर वटि आहे ऐं इहो सम्झो त 1978 जी शुरूआत आहे। पाण जेकॾहिं चऊं हितां अॻिते सिलसिलो कीअं हले थो, GSM बहाज़ जेको आहे उहो कीअं ऑर्गेनाइज़ थिए थो ऐं उन वक़्त जूं हालतूं कहिड़ियूं हुन, आसपास जूं कहिड़ा पॉलिटिकल करंट्स आहिनि जेके असरअंदाज थियनि था ऐं अॻिते सफ़र कीअं हले थो। ख़ालिक साहब असां सां गॾु आहे ऐं ख़ालिक साहब सां पाण ॻाल्हाईंदासीं। ख़ालिक साहब लास्ट टाइम पाण हिकिड़े वरी हिकिड़ी स्टेज ते पहुतासीं जंहिंखां पहिरियों असां इहो ॾिठो आहे त कीअं साईं शाह मोहम्मद शाह ऐं अमानुल्लाह शेख ऐं ॿिया दोस्त जेके आहिनि उहे हलिया विया। उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल थी असांजे हिन सिलसिले में। उन खां पोइ नवाज़ निस्कारी साहब सां बि ॻाल्हि ॿोल थी ऐं साईं डॉक्टर अरबाब ख्वावड़ वारो ग्रुप बि हलियो वियो। हाणे GSM बहाज़ जी अहिड़ी सूरत हाल आहे जिते साईं अब्दुल वाहिद आरी सर जेको आहे उहो अनचैलेंज लीडर आहे ऐं उनखे हिकिड़ी ख़ासि मञता आहे साईं वटि ऐं जेको सॼो ग्रुप आहे सिंध जे कॉम्प्रेस कारकुननि जो लीडर्स जो। असां था शेयर कयूं उन वक़्त जो पॉलिटिकल सिनेरियो, उन वक़्त जूं हालतूं ऐं छा थियो, छा डिसाइड थियो त GSM बहाज़ खे कीअं अॻिते वठी हलिबो, कहिड़नि उसूलनि ते हलंदासीं, का लिख पढ़ थी, को मंशूर थियो, का स्ट्रेटजी, इहो असां सां शेयर कयो। महिरबानी साईं मंजू साहब। हाणे असांजे ॿुधंदड़ दोस्तनि खे इन सां ॻंढण जे लाइ ॿ टे जुमिला मां चवंदुसि त जीअं पाण घणी दफ़ा ज़िक्र करे चुका आहियूं त GSM बहाज़ ठहियो त 18 जून 1972 ते, पर पोइ उहो मुतहरिक न हुयो, नेशनल फेडरेशन रही जीअं तव्हां ॿुधायो उहो कमु थींदो आयो। ऐं पोइ इहो बि ज़िक्र थियो आहे त डॉक्टर अरबाब ख्वावड़ साहब जो इनिशिएटिव थियो त साईं वटि हू आयो त मां चाहियां थो त नौकिरी छॾे ऐं GSM बहाज़ खे ऑर्गेनाइज़ कयूं। पोइ उन तनाज़ुर में इजलास थियो सन में 7 दिसंबर 1977 ते। मुख़्तलिफ़ सबबनि जे करे डॉक्टर साहब उते न पहुतो, उन ते पाण ॻाल्हाए आया आहियूं। त पोइ उते जेके दोस्त गॾु थिया ऐं उते तक़रीबन सॼी सिंध मां 52 दोस्तनि खे साईं लिस्ट ठही जेके साईं सॾिया, साईं सॾाया हुया। ऐं उहे माण्हू जेके साईं सां त हुया ऐं नौकिरीअ में बि न हुया, मतिलबु जीअं मां ई आहियां त मां नौकिरी पियो कयां, ॿिया खोड़ दोस्त हुया। सियासी पार्टी ठाहिण जे लाइ जेके साईं सां हुया ऐं नौकिरी पेशा न हुया, उहो 52 माण्हुनि जी लिस्ट ठही, उनखे घुराए वियो। उन मां 47 माण्हू सन में गॾु थिया। ऐं उते हा गॾु थिया त ज़ाहिर आहे डॉक्टर साहब जो इंतज़ारु थियो, उहो न आयो। बहरहाल एतिरा माण्हू जो गॾु थिया त पोइ चयूं त हाणे सिलसिले खे हलाइजे। पोइ गुफ़्तगू थी त भई GSM बहाज़ जेको मुतहरिक न आहे हाणे उनखे मुतहरिक कजे, जीअं हिकिड़ी सियासी पार्टी ठहे। त पोइ उते हिकिड़ी 13 ॼणनि ते मुश्तमिल कमेटी ठही, कन्वीनिंग कमेटी चइजे, ऑर्गेनाइज़िंग कमेटी, जंहिंजो कन्वीनर अब्दुल वाहिद आरी सर खे मुक़ररु कयो वियो। जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त मां पनो खणी ज़रूरत हुजे त उहे पढ़ी ॿुधाइनि नाला।
उहे नाला बिल्कुल नाला इंटरेस्टिंग आहिनि। ॿिनि क़िस्मनि जा नाला ॿुधायो त 52 जी लिस्ट मां 47 पहुता, 5 कहिड़ा हुआ दोस्त जिन शिरकत न कई? पाण सबबनि ते नथा वञूं। मूं वटि हींअर लिस्ट 13 माण्हुनि जी आहे जिन जी ठहियो। मुंहिंजी अर्ज़ु कयो, मां पाण इजलास में न हुयुसि, हुन में सभु उहे माण्हू आहे जेके नौकिरी पेशा न हुया। अॻिते जेकॾहिं उन में ईंदो ज़िक्र, ॿिया दोस्त ईंदा त अख्तर काके पोटो साहिबु अॻ में बि हिते अची वियो आहे, उहो उतड़े हुयो, उन वटि इहा लिस्ट मां सम्झां थो हूंदी, त पोइ हिन चवंदासीं त शेयर करे। 13 जी आहे जेके उते हुया। हाँ, ज़रूर ज़रूर नाला शेयर कयो, उन जी ज़रूरत आहे बिल्कुल। पोइ हिकिड़ो मिंट मूंखे तव्हां ॾींदव त मां खणी वठां। पर श्योर श्योर श्योर, जेकर हैंडी आहे फौरी तौर ते आहे अवेलेबल। हाँ, दोस्तों पाण ॻाल्हि कयूं पिया साईं ख़ालिक जोड़ी जो साहब सां, ऐं पाण हलिया हूं 1 यूनिट वारी तहरीक खां, ऐं 1 यूनिट वारी तहरीक जॾहिं कामयाब थी आहे, उन खां पोइ कीअं सिंध जी कॉम्प्रेस तहरीक जेकी आहे उहा इवॉल्व थी आहे, ऐं अॼु असां पहुता आहियूं जिते अब्दुल वाहिद आरिसर साहब जन जेके आहिनि उहे कन्वीनर थियनि था, ऐं जेके बि जिन जी बि पॉलिटिकल लाइन डिफरेंट हुई उहे जेको आहे उहो जीअं सिंध महाज छॾे ऐं पंजनि पॉलिटिकल लाइन सां ॿियनि पार्टियुनि में वञी शामिल थिया या पंहिंजी पार्टियूं जोड़ियूं। 13 रुकनी कमेटी जेका साईं GM सैयद जेको आहे उहा जे हुन में जेका तयारु थी, पर हुन खां पहिरियों ख़ालिक साहब ॿुधाए पियो त 52 जेके आहिनि उहे माण्हू जेके आहिनि उहे साईं GM सैयद घुराया, जिन मां 47 माण्हू मौजूदु हुआ, जिन उहे जिते 13 रुकनी कमेटी जीएसएन महाज के ऑर्गेनाइज करण लाइ ठही। ख़ालिक साहब नाला मुंहिंजे ख़्याल में असां सां शेयर कयो। हाँ साईं, अब्दुल वाहिद आरिसर, अब्दुल समद कांदड़ो, अली हैदर शाह, कमर भट्टी, अहमद अली शर, मौला बश लगारी, अताला उनड़, निसार लुंड, अल बचायो मरणास, आगा कमर, अलण खान थेबो, गुलाम शबीर सूमरो, ऐं अख्तर काके पोटो। पोइ वरी अख्तर काके पोटो साहब पंहिंजो नालो विथड्रा कराए दोस्त बश कास्केली जो नालो सजेस्ट कयो, जंहिंखे पोइ वरी हिन कमेटी ते खयों वियो। अच्छा, ओके। हाणे इन कमेटी जो कन्वीनर साईं अब्दुल वाहिद आरिसर आहे। हाँ, उते साईं जेको तकीर कई, हाणे मूंखे सॼी त यादि न आहे, पर उन जा चंद लफ़्ज़ या मुख़्तसर उन जो तत्व साईं जो इहो हुयो त बाबा इहो मूंखे हाणे मुंहिंजी उमिरि बि घणी आहे ऐं नज़रबंद बि रहां थो, ॿिया कम बि मूं ते आहिनि, इहो तंदीम जो कमु अॼु हाणे ही ठही आहे, हाणे मां इहो तव्हांजे हवाले थो कयां, हाणे इन तंदीम कम में मुंहिंजो दख़ल न हूंदो। मां जीअं कांग्रेस में गांधी हूंदो हुयो, ईअं तव्हांखे सलाह मशवरो जॾहिं तव्हां घुरंदव त तव्हांखे मां ॾींदुसि, बाक़ी कमु हाणे तव्हांजे ज़िम्मे आहे, तव्हां ऑर्गेनाइज़ कयो। इहो साईं जी तकीर जो तत्व हुयो, लिखियल बि काथे मिलंदी, लफ़्ज़ थोरो हेॾे होॾे थी सघे थो, पर तत्व इहो हुयो त हाणे तव्हां कयो। हाणे इहो जॾहिं ठहियो त उन खे मुख्य जेको उन टारगेट उन आॾो पंहिंजे रखियो या जेको उनजे आॾो हुयो, त जीअं पाण यको ॻाल्हाईंदा था रहूं पिया क़ौमी तहरीक जे इर्तिका ते, त 70 जी इलेक्शन में बांग्लादेश जे खां पोइ जेका सफ़ा नई सूरत हाल थी, नओं पाकिस्तान जेसमार ठहियो, पर कोन थियो ऑर्गेनाइज़, इहो सॼो मसइलो हुयो। त साईं GM सैयद इन अरसे दौरान पाण ॻाल्हाए चुका आहियूं त हिकिड़ो नज़रियाती कमु कयो, पाकिस्तान जी 25-26 सालनि जी तारीख़, वरी बांग्लादेश जो तजुर्बो, उन खां पोइ इन नतीजे ते आयो त हाणे सिंध जी सूबाई हक़नि जे लाइ न, पर क़ौमी हक़नि जे लाइ, क़ौमी आज़ादीअ जे लाइ जदोजहद थियणु खपे। सिंधी हिकिड़ी बाक़ाइदे बिल्कुलु क़ौम आहे, जंहिं ते साईं किताब लिखिया आहिनि अरसे दौरान, सिंध जो 54 ऐं ॿिया किताब, पाकिस्तान जो माज़ी हाल मुस्तक़बिल, जंहिं ते इन्हनि मसइलनि ते ॻाल्हायो वियो।
त हाणे जॾहिं ही ऑर्गेनाइज़ेशन हिन जे आॾो मेन कमु इहो हो हा ऐं इहो बि असां हिते ज़िक्र बि करे आया आहियूं ऐं बाशऊर माण्हू बि ॼाणनि त सिंध में इन अरसे तोणी 70 जे ॾहाके तो ई क़ौमी तहरीक घणो तणो तालीमी इदारनि ताईं हुई। तमामु थोरा माण्हू ॿार हुया। मुखालिफ़ माण्हू हिकिड़ो ॼणो टोक तौर बि चवंदा हुआ सिंध जा क़ौम परस्त तहरीक आहे रुॻो तालीमी इदारनि तो ई। त हींअर हिन कमेटी या महाज़ जी नई ऑर्गेनाइज़ेशन जे आॾो मेन कमु इहो हुयो त सिंध जो क़ौमी तहरीक जो जेको ही मरहलो आहे उन जो जेको पैगाम आहे त सिंध हिकिड़ी मुकमल क़ौम आहे ऐं हाणे क़ौमी आज़ादी थियणु खपेसि, उहो पैगाम तालीमी इदारनि खां ॿाहिरि सिंध जे आम माण्हूअ ताईं खणी वञिजे, ॻोठ ॻोठ वाण वाण में इहो पैगाम पुॼाइजे। मेन कमु या टारगेट ज़िमो हिन कमेटीअ जे आॾो उन महिल इहो हुयो। ऐं मुख़्तसर जे में मां चवां पोइ जेके तव्हां ॻाल्हियूं कयो त काफ़ी हद तोणी इन कमेटीअ माण्हू वरी इन में तब्दील थियनि था, उहो वरी जॾहिं पाण तफ़सील में ईंदासीं त उन ते ईंदासीं। उहो कमु कयो, इन में वरी अॻिते हली उहो तब्दीली थी आहे, उन ते ईंदासीं। त इन में पोइ तव्हां असां जॾहिं नज़र डुड़ायूं था हाणे त 78 खां वठी पोइ सिंध जे आम माण्हूअ वटि ख़ासि करे नंढा शहर ॿराड़ियूं या कराचीअ जहिड़े शहर में बि उन जा जेके ॻोठ हुया उन्हनि में इहो पैगाम खणी वञिजे। ऐं कराचीअ जो ज़िक्र थियो आहे त बिल्कुलु मां इहा ॻाल्हि रिकॉर्ड ते चवणु थो चाहियां त जॾहिं कराची सिंध खां अलॻि कई वई 48 में कटे मर्कज़ जे हवाले कई वई त पोइ उन खां पोइ ही पहिरियों दफ़ो या हे पहिरियों मरहलो हुयो त सिंध जी क़ौमी तहरीक खे कराचीअ जे आम माण्हूअ सां गॾियो वियो, या ईअं चइजे त कराची जे मक़ामी माण्हूअ खे सिंध जो क़ौमी तहरीक सां गॾियो वियो। न त जेकॾहिं असां हा मां बिल्कुलु चवां थो असां जॾहिं हुन जी तहक़ीक़ कंदासीं त नज़र ईंदो त इन विच में कुझु फ़र्द ज़रूर हुया जेके सिंध जे नेशनलिज़म सां ॻंढियल हूंदा हुया, पर अवामी तौर ते कराची कटियल ही सिंध जी क़ौमी तहरीक हैदराबाद ताईं अची ॼण त पूरी थी वेंदी। मर्कज़ बि हैदराबाद हुयो। 1978 खां पहिरियों कराची जेकी आहे उहा सिंध जी क़ौमी तहरीक जो या सिंध जी क़ौम परस्त तहरीक जो हिसो न हुई। उन नमूने सां उन सां को कनेक्शन ई कोन हो। अवामी सतह ते न हुई, कुझु माण्हू हुया इंडिविजुअल्स माण्हू हुया, पर अवामी सतह ते न हुई। ऐं इन खां अॻु में यको कोन्हे, तव्हां नज़र डोड़ाईंदव त जीअं कटिजी वई आहे कराची उन खां पोइ उहा उन सां न रही आहे। इन ते इन मरहले ते सॼी सिंध में इन कमेटी कमु कयो, उन जा तफ़सील ईंदा अॻे, पर कराचीअ में तंहिंखां पोइ वरी ॿिया दोस्त बि आया, ॿियूं तंज़ीमूं जेके सिंध में क़ौम प्रोग्रेसिव तंज़ीमूं उहे बि आयूं, उन्हनि बि कमु कयो, पर इब्तिदा जेका आहे ॻोठनि में जीअं माज़ कई। इन करे मां उहो वधीक चई सघां थो त कराचीअ में इहो कमु करण वारनि दोस्तनि में मां शामिल हुयुसि डे वन खां, जेतोणीकि मर्कज़ी सतह ते मां हलियुसि। तंहिंजे करे इन खे बिल्कुलु ॻोठनि में यानी ख़बर ई न हूंदी हुई असांखे, चवंदा असां जेके हुते कमु इहो कयूं पिया उन्हनि में या बि हक़ीक़त आहे त वॾी अक्सरियत उन्हनि दोस्तनि जी जेके सिंध जे ॿियनि ज़िलनि या शहरनि खां असां कराचीअ में आया हुआसीं। त असांजे लाइ ॿीणो चैलेंज हुयो त हिते असांजा के घणा समाजी तालुकात न हुया अॻ में, पर उन जे बावजूदि असां निकितासीं। ईअं बि थियो त जीअं रस्तो पुछी ऐं माण्हू वेंदो आहे, ईअं रस्तो पुछंदे त ही कहिड़ो ॻोठु आहे, कहिड़ा माण्हू हिते, कहिड़ियूं ज़ातियूं रहनि थियूं, कहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि, छा कंदा आहिनि, ईअं पुछंदे पुछंदे बि असां वियासीं। किथे स्कूल में वियासीं, किथे मस्जिद में वियासीं, पुछा ॻाछा कईसीं, पोइ ईअं सिलसिलो वधियो।
त अहिड़ी तरह सां ॿियनि शहरनि ॻोठनि में त वास्ता असांजा अॻ में हुया, त पोइ ॻोठ में साईं ॿियो कमु ऐं इन जो बसुनि जे छतुनि ते चढ़ी दोस्तनि पैदल गर्मीअ में सर्दीअ में ईअं बि थियो 8-8 10-10 किलोमीटर पैदल पंधु कयो दोस्तनि, असां पाण कयो, मींहं वसी पिया, गप चिक थी वई, तॾहिं बि ॻोठ में ज़रूरु पहुचणो आहे। ऐं छाकाणि त इहो दौरु मार्शल लॉ जो हुयो त खुले आम बि कमु न करे सघिबो हुयो। त ईअं तव्हां सम्झो, मां चवंदुसि त इन महिल जीअं समाज जॾहिं कमु करे थो हिकिड़े क़िस्म जी नीम खुफ़िया जमाए, नीम ज़ाहिर ई नीम खुफ़िया ई, माना नालो हुयो त हा जीअं समाज हुयो ऐं उन में पोइ अॻिते ईंदो त अॻिते हली नौकिरी पेशा माण्हू। सवाल मुंहिंजे ज़हन में ख़ालिद साहब पैदा थियनि था। हिकिड़ो सवाल त इहो आहे त उन वक़्तु ज़ाहिरी ॻाल्हि आहे त भुट जी हुकूमत न हुई, मार्शल लॉ लॻी चुकी हुई, ऐं ॿी जीअं तव्हां चयो त इहो फ़ैसिलो थियो त स्टूडेंट्स खां हटी करे आम माण्हुनि ताईं रीच आउट कजे। पर इन खां पहिरियों मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो सवाल ज़रूरु आहे, उहो इहो आहे त अमानुल्लाह शेख, शाह मोहम्मद शाह वारा पंहिंजे हिकिड़ी पॉलिटिकल लाइन जे करे हलिया विया। साईं डॉक्टर अरबाब ख़्वावत साहब जेको आहे उहो उनजो जेको लिंकेज हुयो उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे त कम्युनिज़म सां सोशलिज़म सां हुयो, उहो बि पंहिंजे ग्रुप खां वठी वियो। हीउ जेको GS महाराज बाक़ी पोयां बचियो जंहिंजी लीडरशिप साईं अब्दुल वाहिद आरीसर वटि हुई, उनजो आइडियोलॉजिकल या नज़रियाती फ्रेमवर्क कहिड़ो हुयो, कंहिंसां कनेक्टेड हुया दुनिया जहान में? उन वक़्तु ज़ाहिरी ॻाल्हि आहे त नज़रियाती सियासत जो हिकिड़ो दौरु हुयो ऐं वॾा करंट्स हुया जेके आहिनि पॉलिटिकल ऐं आइडियोलॉजिकल। GS महाराज आइडियोलॉजी जे एतबार खां कंहिंसां कनेक्टेड हुयो, उनजी आइडियोलॉजी छा हुई? हा साईं, मां जीअं गुज़ारिश कई त जेको 72 खां वठी 77 ताईं साईं GM सैद नज़रियाती कमु कयो, GS महाराज लाज़मी तौर आहे उनखे ई खणी अॻिते वधियो हो। ऐं उनजो तयन, उनजा 4 पासा इहे हा: नेशनलिज़म, सोशलिज़म, सेक्युलरिज़म, डेमोक्रेसी। हाणे जेकॾहिं इन वक़्त ते उनजो को तफ़सीली आइन या मंशूर इन वक़्त ते इन मरहले ते कोन ठहियो हो। हा, इहे उनजा नुक़्ता हुया। ऐं जेकॾहिं तव्हां चवंदव त उनजो हिकिड़ो आइडियोलॉजिकली कहिड़ो रस्तो हो या काॾे हुयो, त उहो यकीनन जेके दुनिया में इनकलाब आया, जीअं रूस जो इनकलाब, चीन जो, वियतनाम जो, इहे जेके इनकलाब हा, इन्हनि खां यकीनन मुतासिर हुई GS महाराज पंहिंजे कम में, पंहिंजे सोच में। वियतनाम जी त हिक ई वक़्तु क़ौमी आज़ादी जी बि जिदोजहद हुई ऐं उहा तबक़ाती बि हुई। अलजज़ाइर, इहे जेको उन वक़्तु 60-70 जो ॾहाको दुनिया में बैन अल-अक़वामी तौर इनकलाबनि जो हुयो, उन्हनि सभिनी खां रहनुमाई बि वरिती, GS महाराज ताक़त बि वरिती हुई। पर जॾहिं अमली कम जी जेकॾहिं ॻाल्हि अचे त उन में वधीक मुतासिर कम जे तौर तरीक़नि में असां या कहिड़नि माण्हुनि खे एड्रेस कजे त इंडियन नेशनल कांग्रेस या अवामी लीग, उहे असांजे आॾो पोइ वधीक यानी उन्हनि जो हिकिड़ो ख़ाको या मिसाल हूंदो हुयो। इन 2 जमायतूं वधीक हुयूं अमली शकिल में। त असां सम्झोसीं पिए त हिते असांजूं हालतूं उन्हनि सां वधीक मिलनि थियूं। पर इंस्पायरेशन या हिकिड़ो वसी नज़रियाती ॻाल्हियूं जेके मां नाला वठी वियुसि, उन्हनि सभिनी खां असां इंस्पायरेशन वठंदा हुयासीं। यानी पार्टी जे ठाहिण जे एतबार खां पार्टी जी जोड़ जेका पार्टी जी जेका शक्ल आहे उन हवाले सां तव्हां जेके आहिनि उहे इंडियन नेशनल कांग्रेस भारत में ऐं बाद में जेका असां वटि अवामी लीग हुई शेख मुजीबुर रहमान जी, उनजे मॉडल जहिड़ी तव्हांखे पार्टी ठाहिणी हुई। पर इंस्पिरेशन जीअं दुनिया जहान में आज़ादी जूं तहरीकूं या क़ौम परस्त तहरीकूं हुयूं,
उन्हनि खे कम्युनिस्ट वर्ल्ड मां मिलंदी हुई, उहा इंस्पिरेशन तव्हांखे बि मिलंदी हुई, पर कम्युनिस्ट ब्लॉक सां अहिड़े नमूने सां तव्हां लिंक्ड न सम्झंदा हुआ पाण खे या न करणु चाहींदा हुआ जीअं डॉक्टर अरबाब खावड़ या कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान कंदी हुई उन दौर में। हाँ, डॉक्टर अरबाब खावड़ केतिरो ऐं कहिड़ी तरह सां हुन ॻंढियल हो इहो त पंहिंजी जाइ ते अलॻि सवाल आहे। बाक़ी इहो तव्हां चई सघो था त कम्युनिस्ट पार्टी जहिड़े नमूने माना सोवियत यूनियन सां या ॿी कम्युनिस्ट पार्टी चाइना सां, तव्हां सभु असां ॼाणूं था त इहे ॿ धारा हुया, बिल्कुलु उन्हनि सां अटे चूंदी ऐं जेकी उते फ़ैसिला थींदा उन्हनि जी रोशनी में ईअं असां न हुयासीं। पर अब्दुल्ला दारी सर जूं तकरीरूं इन पंहिंजे 78 खां 80 जो सॼो ॾहाको या मुंहिंजूं कुझु लिखणियूं जेके उहे तव्हां जॾहिं ॾिसंदव त उन में कम्युनिस्ट नज़रियो, सोशलिस्ट नज़रियो ऐं इहे जेके इनकलाब हा इन्हनि जो ज़िक्र, इन्हनि जी रहनुमाई तव्हांखे बिल्कुलु नज़र ईंदी। पर अहिड़े नमूने न हुयासीं असां, इख़्तिलाफ़ बि कंदा हुआसीं, उन्हनि जेके ॻाल्हियुनि ते ग़लति बि चवंदा हुआसीं। पर हिकिड़ी ॻाल्हि जेकी इहा आहे त छा इहे सम्झी सघिजे थो या इहे चई सघिजे थो त जीअं सिंध महाज़ या मजबूरी तौर ते जीअं सिंध तहरीक सिंध जी यूनिवर्सिटी जेका कॉन्फ्रेंस तहरीक हुई उहा ठीकु आहे साईं जेम सेठ सां जेको आहे उन पाकिस्तान जे ठहण खां पहिरियों, पाकिस्तान जे ठहण खां बाद इन्हनि पार्टियुनि सां लाॻापा, इंस्पिरेशन हिकिड़ी सॼी शइ मौजूदु हुई। पर मजबूरी तौर ते जीअं सिंध तहरीक या जीअं सिंध महाज़ जेको आहे इंटरनेशनल जेके हू थियनि थियूं, जेके अलायंसिस थियनि था, जेके इंटरनेशनल जेके ग्रुपिंग्स थियनि थियूं, उनजो बाज़ाब्ता तौर ते किथे बि हिसो न हुई ऐं एलिनेशन में हिकिड़ी अलॻि तहरीक हुई। मतिलबु पाण लॻे पाण खे ईअं थो इंस्पिरेशन पंहिंजी जॻह ते, पर किथे बि कंहिंसां ॻंढियल न हुई। जीअं अवामी लीग या इंडियन नेशनल कांग्रेस दुनिया जहान जे ग्रुपिंग सां ॻंढियल हुयूं, उहे कम्युनिस्ट वर्ल्ड सां बाक़ाइदे क्लोज़ली ॻंढियल हुयूं। न, मां त इन सां नथो इतफ़ाक़ कयां त उहे को जीअं कम्युनिस्ट पार्टी ॻंढियल हुई ईअं इंडियन नेशनल कांग्रेस या ख़ासि करे अवामी लीग को कंहिं इन्हनि सां ॻंढियल हुई, ईअं कोन हुई। हुननि जी जिदोजहद तंज़ीमी तौर ते अमल उन्हनि जो सॼो हुयो, बाक़ी रहनुमाई या इंस्पायरेशन जीअं मूं चयो उहा उहे बि वठंदा, बाक़ी उहे ॻंढियल हा हुन सां। इन वक़्त में तव्हां ॾिसो त दुनिया में 2 ब्लॉक हुया, जंहिंखे फर्स्ट वर्ल्ड सेकंड वर्ल्ड चइबो या सरमाएदार ब्लॉक ऐं कम्युनिस्ट ब्लॉक। त हिकिड़ा ने कम्युनिस्ट ब्लॉक सां ॻंढियल हूंदा हुया, पर उन वक़्त में असांखे नॉन अलाइन मूवमेंट नज़र अचे थी, तमामु पावरफुल हिकिड़ो इदारो या तंज़ीम दुनिया में हुई जंहिंजा 100 खां मथे मेंबर हुया ऐं त उन में ॾिसो कहिड़ा नाला हुआ हुन जा। जवाहरलाल नेहरू इंडियन नेशनल कांग्रेस जो रूए रवा, इंडोनेशिया जेके मुल्क सेकंड वर्ल्ड वार खां पोइ आज़ादी जिन वरिती आहे, जवाहरलाल नेहरू इंडोनेशिया जो सुकारनो, मिस्र जो जमाल अब्दुल नासिर, युगोस्लाविया जो मार्शल टीटो, इहे उन जा मुख्य अॻुवाण हुया। इहो असांखे ऐं नेहरू ख़ुदि असां ॼाणूं था त सोवियत यूनियन खां इलाही मुतासिर हो। शुरू में चूअनि लाई चीन सां बि उन्हनि जी दोस्ती हुई। पहिरियों जेको इजलास थियो आहे बंडूंग में 1955 में, त चूअनि लाई बि उनजो हिसो आहे। पर पोइ अॻिते हली हिंदुस्तान ऐं चीन जी जंग थी त ऐं चीन जी वरी सोवियत यूनियन सां बि टकराव थियो त उहो अलॻि थी वियो। न त पहिरीं जेका नॉन अलाइन ते मूवमेंट थी त उहो बि हुयो। त इन करे ई हाणे ॾिसो इन में तव्हांजो सुवाल जो कुझु जवाबु मां सम्झां थो अचे थो त कनेक्शन नॉन अलाइन मूवमेंट सां वञी कनेक्टेड थी, जेका दुनिया न होॾे पई गॾिजे न होॾे पई गॾिजे, वरी अमली तौर ते इहो थियो न। पर उन नॉन अलाइन मूवमेंट खे बेज़ारी ॻाल्हि आहे त पोयां जेका सपोर्ट अचे पई
सरमाएदारी दुनिया जे खिलाफ उहा अचे भारत सोवियत ब्लॉक मां पई। बिल्कुल, इहो तव्हां बिल्कुल सही चयो। उहा सरमाएदार ब्लॉक जे खां उनजे त मुखालिफ़ हुई ऐं हू काफ़ी वेझड़ाई हुई उनखे, छाकाणि त इहे जेके बि हुया इन्हनि पंहिंजे आज़ादीअ जी जंग उन सरमाएदार ब्लॉक खां हिकिड़नि बर्तानिया जे ख़िलाफ़ वेड़ कई, ॿियनि फ्रांस जे ख़िलाफ़ कई, ॿियनि हॉलैंड जे ख़िलाफ़ कई, ॿियनि बेल्जियम जे ख़िलाफ़ कई। ठीकु आहे न, त उन जा उहे त मुखालिफ़ हुया या दुश्मन हुया। ऐं कम्युनिस्ट ब्लॉक जेको उहो बि सरमाएदारी पंहिंजे नज़रियाती तौर ते उनजो मुखालिफ़ हो या उनजो दुश्मन हुयो। त फितरी तौर ते इहे हिक ॿिए जा दोस्त या इतादी थियनि पिया। उन्हनि जो को लिखत में इताद न हुयो ऐं नान अलाइन जी माना ई आहे त उहो ॿिन्ही मां कंहिं बि ग्रुप सां ॻंढियल न हूंदो, पर उहो वेझो ज़रूरु उनखे हुयो। या जीअं तव्हां चयो त अख़लाक़ी मॉरल या पॉलिटिकल सपोर्ट सोवियत ब्लॉक खां वधीक हेॾे ईंदी। ख़ुदि इहे लीडर जेके हुया, नासिर तमामु वॾो दोस्त हुयो सोवियत यूनियन जो, नेहरू वारो हिंदुस्तान वॾो दोस्त हुयो। ऐं हाणे मुंहिंजे ख़्याल में वरी थोरी इजाज़त ॾियो त उते जेके 8 नुक़्ता मूं चयो न त तफ़सीली आइन त न ठहियो ऐं मंशूर, पर 8 नुक़्ता थिया। उहे जेकॾहिं मां पढ़ां त उन मां जीएस उन्माद जे अलाइनमेंट या उनजो पतो पइजी वेंदो त कहिड़े क़िस्म जी करे पियो। ठीकु आहे, बस मां खणी वञा। हिन प्रोग्राम जी जेका हिकिड़ी चङी ॻाल्हि इहा आहे त ख़ालिक साहब खे जेको आहे उहो पुराणा डॉक्यूमेंट जेके आहिनि उहे पाण खोलायूं पिया ऐं काफ़ी शयूं अहिड़ियूं जेके काफ़ी सीनियर दोस्तनि खे ख़बर हूंदियूं, पर ही जेके शयूं हुन ख़ालिक साहब ऐं जा किताब खोलाए उन जा पना ऐं जेके नोट्स जेके आहिनि पाण खोलाइण जी कोशिशि था कयूं। ऐं आई होप त इहा इम्पोर्टेंट आहे। तमामु घणा माण्हू त हिन बहस खे तमामु चङे अंदाज़ में चङे स्पिरिट में ॾिसनि पिया, ॿुधनि पिया। कोई दोस्त जो इहो बि ख़्यालु आहे त शायदि इन्हनि बहसनि जी हाणे ज़रूरत कोन्हे, पर उन लाइ असां वटि जेको सभ खां वॾो आर्ग्यूमेंट हूंदो आहे, जिते मतिलबु एटलीस्ट मूंखे वॾो बिलीफ आहे, उहो इहो आहे त जेसिताईं तव्हांखे पंहिंजी तारीख़ जी ख़बर कोन्हे ऐं पंहिंजे तारीख़ में झाती नथा पायो, तेसिताईं तव्हांजे क़ौम में जेकियूं बि शयूं जेके तव्हांखे चेंज करणी हुन, जेके बि आदतूं सुठियूं ख़राबु, उन्हनि जी ओरिजिन ॻोल्हण में तव्हांखे मदद मिले थी। पोइ जॾहिं तव्हां अॻिते वधो था, का पॉलिटिकल पार्टी ठाहियो था, का मूवमेंट ठाहियो था, इवन का बि सोशल तहरीक जेका आहे तव्हां जेका डेवलप कयो था, त माज़ी जे तजुर्बनि जी रोशनी में जेकॾहिं उनजी स्ट्रेटजी ठहे थी, उनजा प्लान्स ठहनि था, त माज़ी जूं तमामु घणियूं ग़लतियूं जेके आहिनि उहे रिपीट करण खां पार्टियूं, इंडिविजुअल्स ऐं फोर्सिस जेके आहिनि पॉलिटिकल फोर्सिस उहे बची वञनि था। तो ख़ालिद साहब मुंहिंजे ख़्याल में तव्हां उहो डॉक्यूमेंट जेको आहे उहो ॻोल्हे रखो मूंसां ऐं नाज़रीन सां इहो शेयर कयो त असांखे ख़बर पए त आइडियोलॉजिकली नज़रियाती तौर ते जीएस उन्माद किथे बीठो। जी हाँ, बिल्कुल इन में इहो अंदाज़ो थींदो एक्सटर्नली इंटरनली सिंधी समाज जे हिसाब सां जीएस उन्माद जी सोच छा आई। त हिकिड़ो आहे त जीएस उन्माद जी जिदोजहद जा बुनियादी 4 नुक़्ता आहिनि: कॉम्प्रेसी, सेक्युलरिज़म, जमहूरियत ऐं सोशलिज़म। ठीकु आहे। ॿियो जीएस उन्माद सिंध जी सियासी, इक़्तिसादी ऐं सकाफ़ती आज़ादीअ लाइ क़ौमी ॿधी ऐं क़ौमी जिदोजहद में ईमान रखे थो। जीएस उन्माद सिंध में तबक़ाती, नस्ली, मज़हबी, जिनसी ऐं ॿिए हर क़िस्म जे इस्तेसाल ख़िलाफ़ जिदोजहद कंदो। जीएस उन्माद पंहिंजी जिदोजहद में सिंध जे मज़लूम ऐं पीड़ियल अवाम, ब्रेकेट में आहे पोरियत, हारी ऐं विचोले तबके खे असली कुवत सम्झे थो। जीएस उन्माद पंजाब जी बालादस्ती ऐं उनखे हथी ॾींदड़ अंदरूनी ऐं बैरूनी कुवतुनि ख़िलाफ़
जाखोड़ में यकीन रखे थो। जीएसन महाज जागीरदारी निज़ाम फ्यूडलिज्म के सिंध जे क़ौमी बक़ा ऐं तरक़ीअ लाइ हाञेकार सम्झंदे उन जे ख़ात्मे ऐं सनअत वापार जी तरक़ीअ लाइ जिदोजहद में यकीन रखे थो। जीएसन महाज दुनिया में आज़ादी, अमन, इंसाफ, तरक्की, भाईचारे, जमहूरियत, इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ फर्दनि, ग्रुपनि, तंज़ीमुनि, पार्टियुनि, क़ौमुनि ऐं मुल्कनि जी पुठभराई करे थो। इहे थिया। पोइ वरी अॻिते हली थोरे अरसे खां पोइ कुझु मसइला थिया त पोइ वरी उन में इहो ऐड कयो वियो नुक़्तो त जीएसन महाज साईं जीएम सैद खे क़ौमी आज़ादीअ जो अञाण ऐं पंहिंजे पार्टीअ जो रहबर सम्झे थो। अच्छा, इहा शइ जेकी आहे इहो नुक़्तो शामिल करण जी ज़रूरत छाजे करे पेश आई ऐं छा रीज़न छा हुआ? छाकाणि त इन खां पहिरियों सॼियूं शयूं जेके आहिनि उहे क्लियर आहिनि चिटी हिन क्लास जे एतबार खां, जिदोजहद जे एतबार खां। जंहिं क़िस्म जी जीएसन महाज पार्टी ठाहिण जी ख़्वाहिश आहे, जेको प्लान आहे, उन मुताबिक़ उहे शयूं जेके आहिनि साम्हूं। साईं वारो नुक़्तो जेको आहे उहो हुन में इंक्लूड करण जी ज़रूरत छाजे करे पेश आई? हा साईं मंज़ूर साहब, हाणे तारीख़ तां रिकॉर्ड था कयो, तंहिं करे ॻाल्हियूं सिधियूं रखणु खपनि। असांखे बि कोशिशि कबी त उहे तीअं रखिजनि, छो त असां ॿियनि माण्हुनि जिन सिंध जी तारीख़ लिखी आहे कूड़ी सची, उन्हनि ते असां तनक़ीद कंदा आहियूं त सिंधी तारीख़ ग़लति लिखी वई आहे। त अॼु जेके ॻाल्हियूं थियूं आहिनि या थियनि पियूं, इहे सुभाणे जी तारीख़ आहिनि, त उनखे सही कोशिशि कजे त ॾिजे त इहो अॻिते इहा माना इन खां वठी साईं जी ज़िंदगीअ ताईं 15-17 सालनि जी डिघी जिदोजहद आहे। इन जो ज़िक्र अञा अॻिते ईंदो, जेके क़ौमी तहरीक या जीएसन जे अंदरि इख़्तिलाफ़ थिया उन्हनि जो वरी तफ़सील ईंदो। पर इन जो पस मंज़र जीअं तव्हां चयो त अॻिते हली कुझु दोस्त जॾहिं इख़्तिलाफ़ थियो त इहो जंहिं ते पाण थोरी देरि पहिरीं ॻाल्हाए आयासीं त सिंध जी क़ौमी तहरीक बि हिकिड़ी प्रोग्रेसिव, रोशन ख़्याल, लेफ्ट ओरिएंटेड जिदोजहद हुई, जंहिंजे आॾो रूसी इनकलाब बि हुयो, चीन बि हुयो, वियतनाम जी जिदोजहद बि ताज़ो जेको आज़ादु थियो, अलजज़ाइर, अफ्रीका सॼी, इहे लुमम्बा, इहे सभु शयूं हुयूं। त ज़ाहिर आहे हिकिड़ो ख़ासि पासो ज़ाहिर थियो पिए। पोइ हिकिड़ो दोस्त आया, हुननि जी पंहिंजी सोच ऐं नज़रियो, जंहिं माना अब्दुल्ला दारी सर, मां, ॿिया कुझु असांजा दोस्त आहे, उन्हनि जे लाइ इहा ॻाल्हि कई त बाबा इहे त आहिनि कम्यूनिस्ट ऐं इहे साईं जीएम सैद जा मुखालिफ़ आहिनि। बाबा न आहिनि मुखालिफ़? हा, हीउ जेको प्रोग्राम आहे इहो कीअं मुखालिफ़ आहे? पोइ उन्हनि कुझु दोस्तनि माना जीअं शख़्सियत परस्ती जी थींदी आहे, हिकिड़ो तव्हांजो थोरो वक़्तु वेंदो, पर तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, अधूरी ॻाल्हि अॻ में थी, उनखे पूरो भला अॼु कयूं। हा, जॾहिं हिम्मत अली पिताबी सां ॻाल्हि थी पई त उन्हनि में ऐं असां में जॾहिं अञा उहे गॾु हुया त नज़रियाती फ़र्क़ु हुया, हा न। उन ॾींहुं मां हिकिड़े वाक़िए जो ज़िक्र कयो हुयो त मीर रसूल टालपुर साहिब कॉन्फ्रेंस कोठाई, उन में असांखे दावत ॾिनी स्टूडेंट फेडरेशन खे, असां पंहिंजो इजलास कयोसीं, तय कयोसीं त इन में वञूं। पोइ असां चयोसीं त हाणे साईं जीएम सैद खां बि आशीर्वाद वठूं या उनखे एतमाद में वठूं। त ही जेके दोस्त हुया, जेके पोइ डॉक्टर अरबाब खावड़ सां विया, उन्हनि चयो त इहा त शख़्सियत परस्ती आहे, साईं जे छाजे लाइ हलूं, बसि असां फ़ैसिलो करे वियो। त ईअं जस्ट फॉर सेक ऑफ आर्गूमेंट या ईअं अचानक मुंहिंजे ज़हन में आयो त अदा तव्हां जेको आहे सो मार्क्स जे ॻाल्हियुनि खे मार्क्सिज़म चई, लेनिन जे ॻाल्हियुनि खे लेनिनिज़म चई, उनखे हिकिड़ो नज़रियो चई, बाक़ाइदे उनजी परवरिश था कयो, उहा शख़्सियत परस्ती न आहे।
हालांकि मां पाण मार्क्सिल इन्हनि इनकलाबनि खां तव्हां मुंहिंजी सियासत खे ॾिसो त उन्हनि खां मुतासिर आहियां, पर उन महिल मूं चयो उते असांजो दोस्त हुयो मौला बशलगारी साहब। कंहिं महिल उनजी अॼुकल्ह तबियत ठीकु न आहे, ठीकु थिए त पोइ कोशिशि कंदासीं त आणियूंसि। त उन चयो मूंखे त यार अब्दुल ख़ालिक वाह जेको बस तो इहो ॻाल्हि करे छॾी, हाणे इन खे अॻिते वधाइण मुंहिंजो कमु आहे। साईं हितां कुझु दोस्तनि जीएमिज़म जो टर्म यूज़ करणु शुरू कयो, जंहिं ते बहरहाल मां जंहिंसां इतफ़ाक़ न पियो कयां, ऐं पोइ मां चवां पियो त इहो वाक़ई शख़्स परस्ती जीएमिज़म। त पोइ जॾहिं अॻिते हली इख़्तिलाफ़ थो अचे, उहो त ख़ैर ईअं इतफ़ाक़ी वाक़ियो थियो, पर पोइ अॻिते हली कुझु दोस्तनि इहे ॻाल्हियूं ट्रेंड आंदा उन जंहिंमें त जीएमिज़म बसि साईं जेम्स जेको चए, जेको उन लफ़्ज़ चयो, ऐं असां आज़ादी पसंदि आहियूं त असांजो पंहिंजो धरती पंहिंजो नज़रियो, असांजो बाबा नज़रियो बि को पंहिंजो थींदो आहे छा, या नज़रियो कंहिं हद में बंदि नज़रियो त या सही हूंदो आहे या ग़लति हूंदो आहे, सुठो हूंदो आहे, कंहिं माण्हू कहिड़ो नज़रियो सुठो लॻे। त असां त साईं ख़ुदि जेको सोशलिज़म जी ॻाल्हि कंदो आयो आहे, या वियाना जी साईं जी जेका तकरीर आहे जंहिंखे अॼु ॾींहं ते असां सभु कयूं था पिया, उहा सॼी जीअं तव्हां चयो त जेको ब्लॉक हुयो उहो कम्यूनिस्ट ब्लॉक हुयो, उन जे सम्झो त हिकिड़े असर में हुई। त पोइ उते इहो थियो, पोइ असां चयोसीं त बाबा इहा जेको जीएमिज़म करणु या साईं जी शख़्सियत परस्ती त असां कोन कंदासीं। बाक़ी जेकॾहिं अञा बि को हिननि 8 नुक़्तनि खां पोइ को फ़र्क़ु रहे थो त ठीकु आहे, साईं खे पंहिंजो रबर माना गाइड जेको साईं ख़ुदि चयो हो, जीअं मूं चयो आहे साईं जेका पहिरें ॾींहुं तकरीर कई त मां तव्हांखे वधि में वधि सलाह मशवरो ॾींदुसि, गांधीअ वांगुरु। गांधी बि हिकिड़ो गाइड हो। पोइ इहो असां आइन में इहो अॻिते बहस ईंदो त कुझु दोस्तनि जा नाला बि ईंदा, कुझु दोस्तनि जा, पोइ ही असां इहो हिन स्टेज ते इहा शइ ज़रूरु ॿुधायो त तव्हां ते उन वक़्तु इल्ज़ाम लॻण शुरू थिया त जॾहिं त ही कम्युनिस्ट आहिनि तंहिंजे करे जेको आहे उहो ही नथा इहो शामिलु करणु चाहिनि वॉटएवर। साईं जीएम सैयद वारो इहो नुक़्तो शामिलु कराइण में अॻ खां अॻिरा केरु आहे? जीएम सैयद रहबर आहे, सिंधु देश मुक़द्दर आहे, बावजूद इनजे त जीए सिंध महाज़ जे इन जेके नुक़्ता जेके तव्हां पढ़िया, किथे बि सिंध जी जाग्राफी आज़ादी जी ॻाल्हि नाहे थियल, पर इन सां गॾोगॾु असांखे पैरेलल इहे नारा जेके आहिनि, स्लोगन्स आहिनि, उहे नज़र अचनि था। त वाइल दैट सो त जेके नारा लॻनि था उहे तव्हांजे पॉलिटिकल आइडियोलॉजिकल लाइन में इहे जेके नुक़्ता जेके तव्हां हिते असांजे दोस्तनि सभिनी व्यूअर्स लाइ रखिया, उन्हनि सां का मैच ई नथी थिए, उनजी का रिफ्लेक्शन नाहे। इहो डिफरेंस जेकी आहे, इहो कंट्रडिक्शन तज़ाद छाजे करे आहे? सही, हाणे इहो त काफ़ी मां तव्हांखे हिक खां वधीक इहे प्रोग्राम तव्हांजो वक़्तु खाईंदो, जीअं में जेके इख़्तिलाफ़ थिया आहिनि ऐं उहे माण्हू बि दोस्त तव्हां घुराईंदव, उहे बि अची ॿुधाईंदा, त वधीक उहे ॿुधाईंदा जिन ॼण पार्टी पहिरीं जीअं महाज़ हुई, पोइ ॿिया ग्रुप ठहिया आहिनि या पार्टियूं जेके बि चवनि, त वधीक उहे ॿुधाईंदा त उन्हनि खे कहिड़ो फ़र्क़ु हुयो जंहिंजे करे हू धार थिया। जीअं हिम्मत अली साहब वारनि चयो त दादा असां इन करे धार थियासीं त असां वधीक लिफ्ट ॾे हुयासीं, या नवाज़ जिसकाणी साहब चयो त इहो बि त सिंधी, त अहिड़े नमूने उहे वधीक ॿुधाईंदा। पर थोरी ॻाल्हि मां कयां त इहो जेको आहे सिंधु देश मुक़द्दर आहे, साईं जेम्स रहबर आहे, इहो त काफ़ी देरि सां नारो आयो आहे। त हिकिड़ो दोस्तनि जो ग्रुप जेके अॻिते हली जीएसएम तहरीक जे नाले सां ठही, उन्हनि खे मां इहो चवंदुसि पंहिंजी जुदा शनाख़्त लाइ पंहिंजो जवाब त बाबा छो जुदा, उन कुझु करणी ही, उन में इहो नारो उन्हनि ॾिनो। तेसि ताईं इहो नारो ईअं कोन हुयो। पर साईं जीएम सैयद अनचैलेंजेबल लीडर जेको आहे उहो बणाइण जे लाइ ऐं ॿिया बाक़ी जेके रेस्ट ऑफ दोस्त जेके आहिनि उन्हनि खे
लेफ्टिस्ट या लेफ्ट जे तरफ़ झुकाव रखंदड़ माण्हू साबित करण वारी कोशिश त इहा वारी ॻाल्हि आहे त उन वक़्तु बि हुई न जॾहिं इहो नुक़्तो साईं जेम्स सेद जे हवाले सां इन में शामिल करायो वियो। इन जो मक़सदु आहे इहा टेंडेंसी जेकी आहे 78 खां पोइ फौरी तौर ते शुरू थी आहे न कंहिं पॉइंट ते। इहो नुक़्तो जेको आयो आहे मां सम्झां थो तक़रीबन 82 या 83 इन मरहले ते आयो आहे। 82 83 इन घणो करे 82 जो दौर आहे जॾहिं आइन इहो ठहियो जंहिंमें इहो नुक़्तो आयो। साईं वारो रहबर वारो नुक़्तो वारी ॻाल्हि आहे उहो त इन खां काफ़ी पहिरियों शामिल थियो न इहो पोइ थियो। अच्छा इहो पोइ थियो। हा पहिरियों इहो पोइ थियो। इन मरहले ते तव्हां ईअं सम्झो त कंहिं वाज़ कंहिं नाले जे ग्रुप खां अलावा सोच जे हिसाब सां 3 धारा ठही विया। अच्छा 82 83 ताईं ईंदे 82 ताईं 3 धाराऊं अची वियूं। हिकिड़ो अब्दुल्ला सर हुयो, असां आयासीं, ॿिया दोस्त हुन सां जंहिंजे इहो ॻाल्हाए आयासीं त अवामी लीग, इंडियन नेशनल कांग्रेस प्लस ही जेके हुया प्रोग्रेसिव जेके क़ौमी आज़ादीअ जूं तहरीकूं हुयूं एशिया अफ्रीका जूं, इन्हनि सां ॻंढियल लाॻापियल। तव्हां अब्दुल्ला सर जूं तक़रीरूं उन वक़्त जूं पढ़ो, तव्हांखे लुमंबा मिलंदो, तव्हांखे बिन बिला मिलंदो, तव्हांखे इहे सभु मिलंदियूं। त हिकिड़ो इहो हुयो। ॿियो हिकिड़ो ग्रुप वरी ॿियो ठहियो, हू त हलिया विया जेके डॉक्टर अरबाब खोड़ सां। पोइ वरी ॿियो हिते ठहियो जिन बि इहा ॻाल्हि कई त उहे पाण खे वधीक लेफ्ट जो माना चवनि पिया या सम्झनि पिया। ऐं ॿियो वरी ग्रुप बिल्कुलु हू हुयो जेको वरी राइट जे वधीक झुकियल हुयो ऐं जेको सूफीज़म जी ॻाल्हि करे पियो। ऐं असांजे लाइ जंहिं वटि इहो ख़्यालु हुयो त इहे कम्यूनिस्ट आहिनि, त इहे हिकिड़ा एतिरा अञा सफ़ा चिटा थी न आया पर इहे धारा शुरू थी विया हुया। उन वक़्त में ही आइन जेको आहे सो ठहियो पिए ऐं इहा ॻाल्हि बहस में आई। त हिकिड़ा जेके हू दोस्त हुआ उन्हनि जो इहो हुयो त साईं जेम्स जो ज़िक्र हुजे ई न, जेके पाण खे वधीक लेफ्ट जो चवनि पिया। ऐं वरी ॿिए पासे जेके राइट जे दोस्त आहे उहे चवनि पिया त माना बसि चइजे त साईं जेम्स जी सभु कुझु आहे, उहो जीअं चवंदो तीअं कबो, शख़्सियत परस्ती वारी। त पोइ असांजे इहो हुयो त भई जेम्स खां असां रहनुमाई ज़रूरु वठूं था, पर कमु असांखे पाण खे करिणो आहे। ऐं दुनिया जा जेके ही ॿिया सॼा ॻाल्हियूं नारा नज़रिया आहिनि इन्हनि सभिनी खां मदद वठबी। त पोइ इहो नुक़्तो वञी उन महिल बीठो त जीअं मां साईं जेम्स खे क़ौमी आज़ादीअ जो अञाण ऐं पार्टीअ जो रहबर सम्झे थो, गाइड सम्झे थो। हाणे इहो ॾाढो इम्पोर्टेंट टाइम आहे, नुक़्तो बि टाइम आहे। इहो साल कहिड़ो आहे? मां सम्झां थो त इहो साल 82 जो आहे, घणो करे 82 जो आहे। घणो करे बस इते लॻभॻि 78 79 80 81 82 यानी ये 5 साल जेके आहिनि उन में जीअं सिंबाज़ में तोड़ फोड़ न, पर 5 सालनि में वरी जीअं सिंबाज़ जे अंदरि 3 लाइनूं चिटियूं जेके आहिनि उहे क्लियर थी आयूं। हिकिड़ा लेफ्ट वारा, हिकिड़ा राइट वारा ऐं हिकिड़ा ॿिन्ही जे विच ते पाण चऊं जंहिंजी लीडरशिप अब्दुल वाहिद आली सर वटि जंहिंमें तव्हां बि शामिल आहियो। इहो मां सही सम्झी सघियो आहे? हा ठीकु आहे। हा थुले लेके चई सघो था। हा राइट वारा केरु आहे, उन जी लीडरशिप कंहिं वटि हुई, उन जी शक्ल जेकी आहे उहा कीअं निकिती हुई, कहिड़ी लीडरशिप हुई? इहो ॾिसो मूं पहिरीं बि चई आहे त उहो को बाक़ाइदे को ईअं वॾा ग्रुप कोन ठहिया, पर सोच जे हिसाब सां इहा ॻाल्हि थियण लॻी 81 खां 82 ताईं। त इन्हनि दोस्तनि में माना असांजो दोस्त आहे उहो आहे भली घुराइजो बि हुनखे, अताला उनड़ साहिबु आहे, हुनजो 13 रुकनी कमेटीअ में बि नालो आहे। उहो आहे
या इन कमेटी हा ऐं ॿिया बि कुझु दोस्त ख़ासि करे लाड़काणे जा कुझु दोस्त ॿिया बि हुया मां नाला वरी यादि जे हाणे अची वञनि था या नेक्स्ट प्रोग्राम में नाला उन्हनि जा मां वरी थोरो ग़लति बि नाला त न रिकॉर्ड ते आणजनि न मां उहे वरी इन्हनि दोस्तनि में हिकु ॿ माण्हू मुख हूंदा न भले खणी ग्रुप न हुजे इन सोच जी नुमाइंदगी केर करे इन सां स्टूडेंट फेडरेशन जेका माना इन ताईं 81 82 ताईं ईंदे स्टूडेंट फेडरेशन जेको हुआ आइनी तौर ते जीएस महाज जो ज़ेली फ्रंट हुयो अमली तौर ते उहा हिकिड़ी पैरेलल तंज़ीम तौर ते कमु करण लॻी हुई त जीएस स्टूडेंट फेडरेशन जो वॾो हिसो उहो बि इन सोच जो हुयो मूं चयो न त ॻाल्हि हलंदी त हिन में ईंदो वेंदो स्टूडेंट फेडरेशन जो वॾो हिसो जेको आहे सो बि इन सोच जो हुयो जेका ही मां चवां थो जेका असांजे नाल चवे पई त इहे जेके आहिनि हू थी विया आहिनि जो इन पस मंज़र में हिकिड़ो इजलास थियो नेशनल या असां वटि तॾहिं हूंदी हुई आला इदारो हूंदो नेशनल काउंसिल ठीकु आहे न हर हा त पोइ उहो उन जो इजलास सन में ई थींदो हर चौथे महीने थींदो सन में ई थींदो हुयो जॻह बि मानी बि साईं खाराईंदो हुयो पोइ असां मूं ऐं अब्दुल्ला दारी सर ई पाण में सलाह कई त यार भला सॼो बार साईं जे ते ई रखी वेठा आहियूं ऐं आख़िर केसि ताईं उन जे ते कंदासीं पाण बि थोरो हथु पेर हणूं त पोइ कराचीअ में या किथे ॿिए हंधि कराचीअ में त मुंहिंजो नंढड़ो घर हो ॻोठ मुंहिंजो जेको हुयो लाड़काण जे डोकरी तालके जो उते ॻोठ में हिकिड़ो इजलास इन नेशनल काउंसिल जो मूं रखायो हा गांधी दड़ो में उते थियो उते एक्सपेक्टेड हुयो त इहो मसइलो जीअं चइबो आहे न हेड ऑन इन ॻाल्हि ते बहस थींदो मूंखे यादि आहे पोइ ओतिरे त पोइ उते उहे दोस्त अताला उनड़ ऐं ॿिया जेके दोस्त कुझु हुया हुन सां उहे इंतज़ारु करण जे बावजूदि न आया हुन इजलास में जो उते अब्दुल्ला दारी सर जेका तकीर कई हुनजो जुमिलो मूंखे इहो यादि आहे ॿियनि दोस्तनि खे बि हूंदो त हुन चयो त दोस्त ॻाल्हियूं ॿाहिरि त कनि पिया हिकिड़ो हुन शेर बि पढ़ियो कुझु हिन सां मिलंदड़ जुलंदड़ मफ़हम जंहिंजो इहो हो त हुजनि हा त पोइ साम्हूं विहारे ॻाल्हियूं कजनि हा अॼु हा त थिए हा मतिलबु जेको हुनजो इशारो हेॾां हुयो त हू जेको चवनि पिया त ही साईं जेम्स सैद खे नथा मञनि या फिरी विया आहिनि कम्यूनिस्ट थी विया आहिनि त उन में हुयो त पोइ साम्हूं ॻाल्हियूं थियनि हा त बहितर हो पर हू दोस्त न आया उन ते त इहो इन महिल हा उनर साहब जो नालो हिकिड़ो आयोदारी ॻाल्हि आहे राइट वारे पासे ॾांहुं राइटिस्ट वारे पासे ॾांहुं ऐं शागिर्द तंज़ीम में माण्हू हुया गुलमन जखराणी हुन महिल माना मुख्य लीडर हुयो एग्जैक्टली गुलमन जखराणी लेफ्ट लीनिंग रखंदड़ माण्हू जेके हुया उहे केर हुया मां मटे नाला रुगो इहो मां इन करे तव्हांजे मेमोरी मां कढाइण थो चाहियां त नाला अचनि छाकाणि त हिन खां पोइ हिकिड़ो नओं फेज़ असांजे बहस जो डिस्कशन जो शुरू थी वेंदो हा साईं उन में हिकिड़ो असांजो दोस्त हुयो दोस्त त अञा बि आहे पर हिन में कोन्हे को जगदीश आहूजा साहब हुयो लाड़काणे जो ॿियो हूंदो हुयो सैयद काइमदीन शाह उहो आहे अञा झूनो थी वियो आहे हाणे हिते कराचीअ में उहो कराचीअ में रहंदो पाकिस्तान क्वार्टर्स में ॿियो हुन सां दोस्त हूंदो कुर्बान कमांगर कुर्बान अबड़ो चवाईंदो हुयो उहो हुयो त इहे कुझु दोस्त हुया जेके पाण खे चवनि पिया त असां वधीक हू आहियूं लेफ्ट जा शागिर्दनि में इदरीस चांडो हुयो या पंहिंजो चांडो साहब जेको हाणे यूनिवर्सिटीअ में प्रोफेसर आहे आमिर चांडियो त
त स्टूडेंट्स में उहे न स्टूडेंट फेडरेशन में आ, पर इन पासे ॾे उहे हुया। अच्छा, हाणे हिकिड़ी शइ त इहा थी, पर मां इहो चवां पियो त हू जेका साईं जेको आहे इन वक़्त ताईं बि यानी इहे आस्ते आस्ते इहे शयूं इहे टेंडेंसीज़ जेके आहिनि इहा शक्ल जीअं बाद जे अंदरि निकिरे पई, यानी 78 82 80 जीअं तव्हां चयो त 81 82 खां इहो मामिलो जेको आहे उहो स्टार्ट वञी थियो, यानी हार्डली वञी 3 साल खनि बस अॻिते मामिलो वधियो, वरी जीअं सिंधबाद जे अंदरि 3 असांखे स्ट्रीम सिटियूं नज़र अचनि थियूं जंहिंजो ज़िक्र तव्हां कयो। पर जॾहिं शामिल कजे थो साईं जीएम सैयद वारो नुक़्तो, यानी जीएम सैयद रहबर आहे, सिद्धू देश मुक़द्दर आहे, इन खां बि पहिरियों त साईं जी रहबरी जेकी आहे उहा हुन में शामिल कजे थी, उन ते साईं जो छा नुक़्ते नज़र हुयो, साईं खां जेको आहे उहो तव्हां पुछो कंसल्ट कयो कि न कोन त साईं इहे शामिल कयूं था, छाकाणि त इम्पोर्टेंट मामलनि में या चेंजिस में तव्हां जीअं ॿुधायो त साईं खां रहबरी वठण या उन खां रहनुमाई वठण जो हिकिड़ो सिलसिलो मौजूदु हुयो। हाणे मां जो ख़्यालु आहे तव्हां जीअं वधीक प्रोग्राम खे हलायो त इहे त अॻिते ईंदा, मां थोरो हिन ते ॻाल्हायां थो, पर थोरो मंदूर साहिब जेके इहे 3 4 5 साल थिया आहिनि पोइ बि कमु थियो आहे न, जेको जीएस माज़ इन महिल जेको मूं चयो त ग्राउंड ते कमु कयो आहे, उन जो बि थोरो उपचार थियणु खपे त उन वाकई को उहो कमु कयो या केतिरो कयो या उहो को माना रखे थो या क़ौमी तहरीक में अॼु उन जी का अहमियत आहे, त मां सम्झां थो त उहो उन ते बाक़ी दोस्तनि सां उहे अॻिते दोस्तनि सां जीअं दोस्त इंक्लूड थींदा त उहो ॾाढी ॻाल्हि रीचेक बि कंदासीं, ॿिया दोस्त बि ॿुधाईंदा, ऐं उन्हनि सालनि जो जेको जीएस बाद जो कमु आहे उनखे तमामु घणा दोस्त जेके आहिनि एप्रिशिएट बि कनि था, घणनि दोस्तनि वटि मञता बि मौजूदु आहे। उनजो मां इहो चवंदुसि त उनजो थे ज़िक्र तारीख़ जो उहो हिसो आहे। बाक़ी जेको तव्हां चयो त भई साईं जो, त मां बिल्कुलु चवां थो साईं जो इन में को दख़ल कोन हुयो, ऐं साईं जीअं चयो हुयो जेके लफ़्ज़ बिल्कुलु साईं उन ते अमल कंदो हुयो। दोस्त ॿिया बि ईंदा वेठा आहिनि उहे, पर मां चवां थो इजलास तॾहिं हर महीने जेको थींदो पोइ अॻिते हली या 13 रुकनी इफेक्टिव एतिरी न थी, पोइ नए सर वरी ऑर्गेनाइज़ कयो वियो, पोइ 9 रुकनी कमेटी ठही, घणो कमु जेको कयो उहो उनजो इजलास हर महीने सन में ई थींदो हुयो। त ऐं उन में नौकिरी पेशा माण्हू बसां जहिड़ा हुआ त उहो सैटरडे ते थींदो हो, शाम जो पुॼंदा हुआसीं, ऊन्हारो हूंदो हो त साईं असांखे शरबत ठाहे पियारींदो हुयो, सियारो हूंदो हो त चांहि पियारींदो, हाल अहवाल ख़ुशि ख़ैरत उहे करे, ऐं पोइ सांझी थींदी हुई त इहा तव्हांखे बि ख़बर हूंदी, मां ज़िक्र कयो आहे त सिजल थे धारे साईं का इमरजेंसी सो न हुजे, बाक़ी आम ॾींहंनि में शाम जो दरिया जे बंगले ते वञी ॻोठाणनि माण्हुनि जी कचहरी कंदो। त साईं चवंदो ई ईअं हुयो त बाबा हाणे तव्हां कंदव पंहिंजी मीटिंग, तव्हां मीटिंग कयो, मां हलां थो। बिल्कुलु ईअं चई ऐं उथंदो त तव्हां कंदव मीटिंग सां तव्हां पंहिंजी कयो, मां हाणे हलां थो। वरी पोइ ईंदो हुयो, मानी असांखे मुलाज़िम खाराईंदा हुया, कॾहिं राति जो ई वरी ईंदो हवाल वठण, कॾहिं वरी सुबुह जो चवंदो हुयो भला तव्हांजी ख़बर मीटिंग पूरी थी अञा हलंदी, त माना असां छा कयूं मीटिंग जंहिंमें इन जंहिंमें को साईं दख़ल न ॾींदो हुयो, इहो तंज़ीमी कमु। ऐं उन महिल इहो जेसि ताईं 82 83 आयो आहे तेसि ताईं त कंहिं क़िस्म जो को इख़्तिलाफ़ बि न हुयो, न ई के वॾा नज़रियाती मसइला ईंदा जो साईं खां असां वञी का उन में पुछूं। हे जेके 8 नुक़्ता तय थिया हुया, इन्हनि जी रोशनीअ में इहो पैगाम ॻोठ ॾियणो हुयो, उहो कमु ॾाढो स्मूथली पियो हलंदो हुयो। तंहिं करे इहो जंहिंमहिल आयो त इन जो बहस बि उते इदारे में ज़रूरु थियो ऐं जाम थियो, पर साईं जो इन में को बि दख़ल कोन हुयो, न ई असां साईं खे इन में आंदोसीं विच में।
ठीकु आहे ख़ालिद साहब, मुंहिंजे ख़्याल में त पाण हिकिड़े इम्पोर्टेंट स्टेज ते पहुतासीं। हिनखे हिन जेका एपिसोड आहे हिनखे पाण हिते ख़ात्मे ते आणींदासीं ऐं नेक्स्ट दोस्तो जंहिं वक़्तु पाण प्रोग्राम कंदासीं इन खां अॻिते वञिबो ऐं हिकिड़ियूं ग्रुपिंग्स बि नज़र अचनि थियूं जिन जो ख़ालिद साहब तज़किरो कयो। जीअं सिंधबाद जे उन वक़्त ताईं जेको कमु आहे उनखे ॾिसण जी बि ज़रूरत आहे, उहा बि पाण ॾिसंदासीं। प्लस इहो बि ॾिसबो त जेको क्लियर कट जेको इहे जेके नारा जेके असां बाद में ॿुधासीं शागिर्दनि तंज़ीमुनि जे वातऊं त GM सईद रहबरा, सिंधु देश मुक़दरा ऐं पोइ अंदरि GM सईद सां वेझिड़ाप ॾेखारींदड़ ग्रुपनि जी हिकिड़ी शक्ल बि असांखे नज़र जेको अचे थी। पाण नेक्स्ट प्रोग्रामनि खां वधीक दोस्तनि खे हिन में शामिल कंदासीं त जीअं वधीक सूरत हाल असांजे साम्हूं चिटी थिए, छाकाणि त हाणे हिकिड़ियूं सिधियूं सयूं आइडियोलॉजिकल ऐं पॉलिटिकल लाइन्स असांखे हिकु दफ़ो वरी जीअं सिंधबाद में चिटियूं नज़र अचनि थियूं ऐं उमेदु आहे त पाण नेक्स्ट पंहिंजे प्रोग्राम में इहे सभई शयूं खणी ईंदासीं ऐं हिन सिलसिले खे जारी रखंदासीं ऐं जेसि ताईं सॼियूं शयूं क्लियर थियनि। ऐं इन सॼे सिलसिले खे असांजो इरादो इहो आहे त अॼु जी क़ौम परस्त तहरीक ताईं खणी अचो। हाणे साहब मुंहिंजे ख़्याल में मां ऐं तव्हां ॿई दोस्तनि खां मोकिलायूं ऐं अलावा ई इंशाल्लाह नेक्स्ट प्रोग्राम में पाण वरी मिलंदासीं।